कर्म हने मुर्शिद जा कर्म हने ए कुर्बा मुर्शिद जो अता तहां ऐसा के ई आलम त बुधाइंदा न पर असा के कुरान भी बुधाइंदो आहे अर्रहमान फसबिल खबीरा रहमान जी खबर कहीं बा खबर को पुछा को असा के इयो पतो आ त असा जे अल्लाह के कंबर वारो वधिक सुञाणी दो असा जे रब के कंबर वारो वधिक सुञाणी सुभान अल्लाह दोस्त मुके वधिक टेम न दिनो आ पर इयो भी चंद लफ्ज मा वधिक गलान सिर्फ ई बाह जो वाक्यो अदा अर्ज हिया तमू ट्रैक्टर जो ड्राइवर से हजूर बश बिरोई सामो चौक त बिरोई जा दुकान भी अथवा हजूर बश के बिरोई जे कूरन ते बिरोई वेठा होया उन जो मा ट्रैक्टर हलाइंदो होसे मुजो वालिद साहब मोहम्मद मलूक उन जी बनी कंदो होयो पोते कुणमत भी कंदास उन जो ट्रैक्टर भी मा हलाइंदो दिल में कुछ ख्याल थियो त यार एड़ो को कामिल शख्सियत मिली वने उन सा बैयत थियूं उनको जिक्र वठूं अल्लाह दोस्तों ये गाल ता तवज्जो रे बुधजो ये गाल ता तवज्जो रे बुधो पर मेहरबानी हिकड़ी कयो खुदा वास्ते ते वेहो छो ता किलम भी पया हैं सब कुछ पया ये गाल वरी भी इंशाअल्लाह ताला ए जेके फकीर ना गड बा में गिरान नालो ना खणो उन जे कनन में इंशाअल्लाह ताला सजी रात गूंजंदी त ये की आश के रसूल फकीर वरी असा पिता पधरा करे दो ते करे दोस्त जेके ता बिठायो ये जेके बिठायो मेहरबानी करे वेहो गिल में वेशाला प्यार से वेहो त वरी पोया भी अचन त उहे भी दिसन वरी पोते वेहन सुभान अल्लाह आई ही गाल तवज्जो रे बुधो ही घणियों महफिलूं रोज न थींदियूं तने करे आया हो आलमन के कन दई तवज्जो दिल सा बुधो हकीकत आ ही जेका ता जी घड़ी आ न हे जो घड़ो न यो ता जी वेहण जाया नहीं ए वडे करम जो गाला मां अर्ज पे कहे त मु दिल में ख्याल क्यों त कहीं कामिल हस्ती सा वनी दस्त बैत चां सुभान अल्लाह मु निंद्र में ख्वाब दिठुम मदीने यार साईं जी मेहरबानी सा मुर्शिद हुसैन ज़ारत कराई पुत्र तू केड़े कामिल के गोलिन तू अजो तुजे ला दरवाजा खुल्या पन सुभान अल्लाह मा जेडी मल वने ओ जेको चेहरो मा ख्वाब में ॾिठो वो मुर्शिद हुसैन जो चेहरो ॾिठुम मु वनी दस्त बैत थियम 8 महीनन को बाद में घणा महीना 8 महीना जेको मुर्शिद जिक्र समझाइंदा न वो जिक्र कनन सामदो दे ओ फकीर जेको मुर्शिद सबक दीना न उन सबक के असा वरी वर जायो से मुर्शिद जेको सबक दिनो उन सबक इसके असा लगातार पढ़ंदा रहा से 8 महीनन में ये मेहरबानी थी वई खुदा शायद मुखे जन कन पतो कोन होयो पर मालिकन के अग में ही पतो होयो या मां कदे भी कैसा गाल कोन कया पर आज इन वारा जे शहर में ओ हुसैनी फकीर मां तो के या भी बुधाए सोच दे त मुझे मुर्शिद हुसैन के यो खबर अग में मां ताजद जी नमाज पंजू भरी ताजे ईद मोहम्मद बिरोई जो पेट्रोल आए न जाते हाने अबड़े जो पेट्रोल थवा ईद मन जो सेलर इन विच में गिटी बिरोई जा दुकान इते मा सोटरन को बंजू भरे इते लाहिंदो त मां अर्जु क्या त असुर जो मा तहज्जुद पढ़ियो जेनी मल मा तहज्जुद पढ़ी उन मुसले ते बैठुस जेनी मल बैठुस जो तो खुदा शायद मुर्शिद हुसैन आया मुर्शिद हुसैन आया मुझे मुंह ते हथ सजी जान ते हथ पर जिए नंढड़े बचड़े के पंजी अम्मा कहीं शैमू नफरत न कंदिया खुदा जी जात जो पंजी अम्मा जी मुर्शिद सजे जिस्म ते हथ यो तहज्जुद वारे टाइम ते या मुर्शिद के आगे में खबर है आगे में मेरे पर या मां हाने तो हकीकत बयान कया त भली आलम सगोड़ा बुधा तया मेहरबानी मूसा मुर्शिद आगो मुखे जन करे मां जल्दी में ओदी में गाड़ी स्टार्ट के में मालिक चयो हजूर बच के पुटरा जो साजुर तो वनी मां जो बचुआ खैणो भी ताए ओ तो जिन में गाड़ी काए में पंजो पान कोडर भी हणंदोस जेका गाल होजे सजो दी खुशी में कम कई बेपारी नमाज जो टाइम नमाज पढ़न वैसे ईद में जे सेलर में मस्जिद उते नमाज पढ़ी निकतो से गाड़ी के चालू कया गाड़ी मुझी चालू थे कोन गाड़ी एयर थी हुई मां जो नहीं गाड़ी के छा थी हुआ एयर थी भैया नेट आखिरकार मां एयर कढियम गाड़ी जी एयर जो कढियम
को फील पंप फिएट जो आमो सामो दा फील पंप हणबा तो हुन जा तेल जा शनकारा सजा मुझे कपड़न के लगन पिया जेडी मल कपड़न के मां तो गाड़ी जी एयर कडी गाड़ी के चालू कर जेडी मल निकतुस समझ सोटन वार रोड सा तो अगते जो वञा त ॾाढी सा हरमा बीठो अदा मुके भी अगते हलणो आ अदा वे पोयो ट्राली में जेडी मल ट्राली में पोयो चढ़ियो त खबर अथव त जेडी मल मुझे मुर्शिद करीम जी तकरीर हलंदी आ जेडी मल हिनन जो वारो ईंदो आ त मुर्शिद हिनन के रगड़ींदो आ बियो नंबर 61 ही जे में रेस ठारे खान जो भी साईं जो नालो वठंदा जे में फरमाइंदा खुदा थोबी तो घुमाए या जे में कैसेट मां हलाई हिन के पोयो गुस्सो घट वट गारियूं दे घट वट गारियूं गला दींदो हले नेट आखिरकार जेडी मल हिनन जो स्टाफ आयो मजूरन चौथा दा हे लहंदो मा चौथा ठीक वा हे लथो मां गाड़ी के गेर जिन त मजूरन पोयो चौथा दा हे नबी साईं जो बेअद भयो घट वध गालाए पो अदा मचो वनी पे खेर में बेअद जो कम ही इहो हुंदो चेदा वो त ठहे पर साईं कंबर वारे की भी गारियूं दिनियूं तई साईं कंबर वारे की मचबा छडे से ब वनी पे खेर में जेको आजो आखिरकार नेटे मां गाड़ी के गेर ने खुदा गवावा मां कलच छजा गाड़ी मुको अगते हली ने अलाए गिराड़ी ऊपर फासन अलाए केड़ी गाड़ी बुट बुट करे बेजी वनी दिल में चम त जगर है मां ते गार दिया पी ते गार दिया ते हिन कुछ कोन कुछ न कुछ चवा था इन मुर्शिद मुझे के घट वध गालायो आ नबी जे शान में गुस्ताखी कई दे हिन सा कुछ गालाया त सही मां गाड़ी जी चौक छिकी जेदी मल गाड़ी जी चौक छिकन गाड़ी के मां जो दा मुलाए ते बी त सही तू जो असा डो केड़ो कयो से जो तू असा के गाड़ियों तो दे मुझे मुर्शिद के घट वध गालाय तो चिता आले सुन्नत जमात जे कंबर सुभान अल्लाह दोस्तों असा जे इन स्टेट ते तंजीम इस्लाल फुकरा हुसैनी सिटी जा सदर साईं हजरत अल्लामा मौलाना मौलवी निसार अहमद भी जलवा फुल थियन नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन अली जो नारो दिल खोले हणदा क्यों अली असा जो असा अली जे बचड़े जा मुरीद अली जे बचड़े जा असा मुरीद दिल खोले इन नारे को न शक न कंदा क्यों मुझे मुर्शिद फरमाइंदो आ ना त नारे को शक भी न क्यों नारे को नफरत भी न क्यों दिल खोले नारे नारे हैदरी अली असा जो असा अली जा नबी फरमाइन था ना मन कुंतु मौला फहाजा अली उल मौला जहां जो मां नबी मौला अली भी उन्हीं जो मौला जंगे ओहद ना मा फजाइल अमाल खुदा शाहिद जमात तबलीगी जो पढ़ियो में उन्हें में मुझे मौला जो शान से तो साईं बाहु तो बड़ा 2 मिनट दे इन कर सुभान अल्लाह दा गाल जी कर हाय हाय मैं अर्ज पे कया जेरी मल इनके चम त बातू जो डो सा केड़ो के तू गारियूं तने मुझे मुर्शिद के ए नबी साईं जी शान में बेद हुन च हम कई न तम के ता अहले सुन्नत जमात वाला त बिदअती हो मुशरक हो काफर मददा काफर आ तू बिदअती आ तू मुशरक आ तू असा तू चुके तू ये छो तो चवे चिता चौथा त नबी से पीर मुर्शिद के पेरे पहुता चौथा उनके सजदो के मजदा सजदो असा जो अल्लाह जी जात देखया रब्बुल आलमीन के सजदो आहे उन वादिल कहार के सजदो आहे लेकिन असा पंजे पीर मुर्शिद के जेकर पेरे पहुंदाऊं ए हथन ते चुमी दींदाऊं इयो असा जो अदब होंदो आहे सजदो त असा जो अल्लाह जी जात की आए ते चिता चौथा त नबी के इल्म गे भी आए त हाजिर नाजुर भी आए अदामा जो नबी के इल्म गे भी आए त हाजिर नाजुर भी आए नबी के इल्म गे भी आए त हाजिर नाजुर भी आए चे कुरान पाक में लिखल कोन है मा चो अदा गाल बुध मुल्ला मा चो अल्लाह हमद खुवती वनास ताई जेको भी कुरान पाक नबी जो
तू मुखे पढ़ी न तो बुधाई त मां तोखे छा कया जे त तू खणी छा भी चो कुरान में मां चो तू चईंदो त कुरान में लिखियल कोने पर मुंहिंजो मुर्शिद हुसैन आ सही कंबर वारा फरमाईंदा आहिनि ओ मुल्ला जेको तो 8 ॾींहंनि जे अंदर खाधो अच त मां तोखे ॿुधाए छा खाधो थी छा पीतो थी न ॾसाए त तुंहिंजे कढाया जेकॾहिं ॾसाए त इहा जमायत छॾे न हक़ वारी जमायत में शामिल थी वञे चेदा गाल जो मकसद इहो आहे त तुंहिंजे मुर्शिद खे जिनायत अमल में आहे जिन उनखे ॾसनि था अदा है नबी जे बचड़नि जो भी बचड़ो आहे उनजी औलाद जो औलाद उनखे जिननि जे वसीले कहिड़े भी खुदा हुनखे इहो इल्मु ॼाणायो आहे तो हू बुधाए तो पर जेको कायनात जो नबी आ जंहिंजे करे खुदा सॼी कायनात बणे छा उनखे ख़बर कान्हे चे न उनखे पतो कोन्हे नबीअ जी खट जे हेठों तौबा नौज़ बिल्लाह हिन अलाए काफ़ी ॾींहं गुज़री आहिनि हिन अलाए कुती जो बचो चयो अलाए ॿिले जो बचो चयो चे जॾहिं मरी वियो 3 ॾींहं गुज़री विया 3 ॾींहंनि खां बाद में जॾहिं बदबू पैदा थी तॾहिं नबीअ खे ख़बर जेकॾहिं इल्मु ग़ैब हुजे सां त ॾसेसि मां चयो तूं जीवन जी ख़बर वञी इन ते पई नेठि आख़िरकार हे चे तूं काफ़र मां चयो तूं काफ़र हो चे मूं मोमिन मां चयो मूं मोमिन हो चे मूं हक़ ते मां चयो मूं हक़ ते नेठि आख़िरकार हिते चिड़ंदा मां चयो ॻाल्हि ॿुध तूं तो चईं तूं काफ़र मां तो चयो तूं तो चईं मूं मोमिन मां तो चयो मूं मोमिन हाणे ॿई था गिरऊं बाहि में जेको कूड़ो सो सड़े जेको सचो सो बचे चे बाहि में जेको सो काफ़र गिरंदा मुस्लमान मां चयो ॻाल्हि ॿुध बाहि काफ़र खे साड़ींदी मुस्लमान खे साड़ींदी चे बाहि काफ़र खे मुंहिंजो काफ़र आहे तॾहिं नथो लही असां त मोमिन आहियूं त हिते हिन हा कई पोइ हिन जा पंहिंजा रिश्तेदार बि मौजूद हुया रिश्तेदार भी मौजूद हुया उन्हनि चयो छा ॻाल्हि आहे मां चयो हीअ ॻाल्हि आहे हुननि छा कयो हुनखे बि बाहूं ॿधियूं मूंखे बि बाहूं ॿधियूं हुनखे चई इन ॻाल्हि खे छॾे मां चयो त जेकर विच में केरु पए थो त ॻाल्हि खे छॾिजे त वञी पए खेर में मां बसड़ी करे पंहिंजे ट्रैक्टर ॾे अॻिते वधियुसि मां चयो नारो त अलीअ जो हणां नारो त अलीअ जो हणां मतां दिलि में ईअं चवे त फ़क़ीरो असां इहो जो ॻोठु ॾिसी असांजो शहर जी गांचनि जो हुयो फ़क़ीर जो नालो न खणिजे पर खणणो पवंदो त शहर बि उन्हनि जो हुयो गांचन जो चे हाणे मां चयो नारो त अली जो मां खुदा गवाह मां या अली मौला अली कम त हिन जे मथां जीअं न मिर्च पइजी चे हाणे काथे थो छॾे हाणे अचु त बाहि में गिराए त मां चयो अचु त भला अचो त खुदा गवाह मूंखे इहो बि पतो कोन हो त बाहि में वञण जे लाइ छा पढ़िजे छा हिन जे हे वधीक हुयो कंध ते रुमाल पथारे नफ़िलनि में शुरू कयो मां बि हिन खे ॾिसी नफ़िल शुरू कयो बरकातूं नफ़िल मां पढ़ियो दिल में इरादो कयो अल्लाह पाक ला शरीक है कंहिंमें शरीक न है बल्कि नमाज को पाक रोज़े को पाक ताजिद को पाक हर चीज को मुंहिंजो रब पाक बल्कि उहो कम छो न कयां जंहिंमें ला शरीक भी शरीक आहे उहा सलात रब फरमायो इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाह ऐं उन जा फरिश्ता हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलात ऐं सलाम मोकिलींदा रब फरमाता या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो अॼु तव्हां सभु ईमान वारा ए ईमान वारो अहिड़ी तरह तव्हां बि मुंहिंजे नबीअ जे मथां खूब सलात ऐं सलाम मोकिलियो मूं सलात पढ़ी ऐं मां चयो मुर्शिद जो बि सबक़ इहो ई आहे सलात बि पढ़ंदो रहां रोआं बि मुंहिंजा मौला न कंहिं दुनिया जी मूंखे लालच थी ऐं अॼु ॾींहं ताईं खुदा बचायो आहे इन लालच खां ए रब मूंखे न कंहिं दुनिया जी लालच थी न पैसे जी लालच थी न कंहिं पंहिंजे पाण खे वॾाई करण जी लालच थी मुंहिंजा मौला पर जेकॾहिं मां तुंहिंजे नबीअ जे ख़ातिर बाहि में वञी रहां जेकॾहिं तो पंहिंजे नबी खे इल्मु ग़ैब ॾिनो आहे ऐं हाज़ुर नाज़ुर करे मोकिलियो अथई त मुंहिंजा मौला अॼु हिन बाहि खां मूंखे बचाइजे
ये बाया मुझा मौला नाबो बचाए सकंदो नादो बचाए सकंदो मुझा मौला पंजे नबी जे खातिर मुझी लज रखो खुदा गवावा उन को बाद में मां सलात पढ़ंदो रहा सलात पढ़ंदे पढ़ंदे नबी के अर्ज कहंदो या रसूल अल्लाह या सैयदी या हबीबी या कुरतैनी फिदा का बी वमी ए बिनी जहानन जा सरदार नबी तो पंजी अम्मा के कुर्बान कयो तो पंजे अबे के कुर्बान कयो ओ मुझा हबीब तो नबी जे खातिर बाय में बनी रह मुझा महबूब करीम नबी ये बाय हुआ है जा तो ना अम्मा बचाए सकंदी ना अबो बचाए सकंदो मुझा नबी खुदा जे कने तो के इल्म गैब दिनो ताजो हिन बाय को मुखे बचाए जाए आज हिन बाय को मुखे बचाए जाए मुझी मदद कर तो खुदा गवावा तो उहा मेहरबानी थी ॾिठुमि त हीअं ज़मीन झटको हुयो जंहिं महिल झटको त जबल पहाड़ सां मुंहिंजा उन खां बाद में नबीअ जूं नीलूं ज़ार थियूं नबवी मस्जिद जूं नीलूं गुंबद ताजो मुंहिंजी सुनहरी ॾियारी थी वञी नज़र पई मुंहिंजो कुर्ब थी वियो आ मुंहिंजा मुर्शिदा हुसैन आ मुंहिंजा रहबर हुसैन आ मुंहिंजा आका हुसैन आ मुझा हादी हुसैन कामिल मुर्शिद शाजे लायक बुआ जॾहिं कोई भी मुरीद कहीं भी मुसीबत में पए पंजे मुर्शिद के सॾु करे मुर्शिद उते अची वञे अॼु खां बाद मुंहिंजे मथां कहिड़ी मुसीबत हूंदी आहे अदाबा है त कुछ भी न खुदा जी ज़ात जो कसम मौलवी फांसी जे तख्ते ते भी मुखे हुसैन बचायो फांसी जे तख्ते ते भी मुखे बचाण वारो इहो कंबर वारो साईं अचो वो कुर्बा वो मेहरबानी कामिल मुर्शिद छाके जबो अदा मुरीद ये न हुंदिया सब कोई मुरीद कंदो वञे पर मुरीद जी माना चाहे जेकॾहिं 100 मेल ते नज़र पएसि हिकु मुरीद करे 300 मेलन ते नज़र पएसि 2 मुरीद करे 300 मेलन ते नज़र पएसि 3 मुरीद करे 400 मेलन ते नज़र पवेसि 4 मुरीद करे 500 मेल ते नज़र पएसि 5 मुरीद करे हिते हिसाब त करे इस्तिबातिन जो इल्म छाके चइबो आहे इस्तिबातिन छाके चइबो आहे मोबाइल ते ॻाल्हाए तो हलो हो तो मोबाइल ते ॻाल्हाए मोबाइल के छॾ हिते साईं जावेद बीठो आहे मौलवी साहब बीठो मुर्शिद काथे भी हुजे मुरीद सां ॻाल्हाए मुरीद ॿुधे मुरीद ॻाल्हाए मुर्शिद ॿुधे इहो काथों मिलंदा इहो च मुर्शिद कामिल वटो इहो काथों मिलंदो आहे मुर्शिद कामिल पोइ जेकर अहिड़ो मुर्शिद असांजो हुजे त पोइ फ़कीर मोहम्मद पनाह पोइ फ़कीर मोहम्मद पनाह काॾां तो कूड़ हाणे सुवाल पैदा कोन्हे अदा ये नज़रनि सां हर चीज बरकी रहूं तव्हांजा भाग भला आहिनि ख़ुदा जो कसम अॼु बि वक़्तु थी जेकर ज़िक्र न वरितो थी त हिन दामन में चुंबड़ी पइजाए सुभान अल्लाह हाय हाय कुर्ब थो मुंहिंजा मुर्शिदा हुसैन मेहरबानी कर हाय हाय मेहरबानी थी वई साईं जन साम्हूं अची विया चेहरो साम्हूं अची वियो कुर्ब थी वियो साम्हूं जलवे त ॿाहिरां माण्हू जेके हुया ख़ुशबू थी अचे अदा मां चो कंबर वारो साईं आयो आहे मुझो मुर्शिद हुसैन आयो आहे मुझो रहबर हुसैन कंबर वारो साईं अचो वो मदद फरमाए जेरी मल हिन ॾिठो में त नफिल पढ़िया घणा नफिल नफिल नफिलन को बाद में सूरा यासीन पढ़ी जेरी मल तुर जाऊन ते आयो मां चो हाणे मुलाऊं थी हाणे मुला दे चपी त साड़ियां थो मां यासीन पूरी कर मां चो पूरी कर या अय्युहल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात अगा में ईमान आने पो अमल कर पो कुरान पढ़ो रोजो रखो नमाज पढ़ो ताजिद पढ़ ईमान छाए नबी सा मोहब्बत रख मुर्शिद सिखारियो असा के या खबर कान आई यो भी ईमान जी माना असा के कह सिखारी मुर्शिद हुसैन या अय्युहल्लज़ीना आमनू पेरो ईमान आन पेरो नबी सा इश्क कर नबी सा मोहब्बत कर नबी सा प्यार कर नबी के पांजी जान को वधी का समझो पो तू अमल कर कुरान पढ़ो रोजो रखो ताजुद पढ़ो तो सब करायत है ज़कात भी दे सब जो करायत
मां जो छॾाईंदो ने मुल्ला जे यासीन पूरी कई उन खां बाद में विच वारे माण्हुनि बाहि ॾिनी खॿो हथ ॾिनोमांसि बाहि मथे उथी मां चयो मुल्ला बाहि में घिर चिन अॻ में तूं घिर मां चयो भला ॿई गॾु चिन अॻ में तूं घिर मां ॾिनो बुल ॿाहिरि बीठो हा पोइ करे इन जो मक़सदु है घिरे मां घिराई न अलाए कीअं क़ुरान में आया ते मुंहिंजा महबूबा ये काफ़र मकर मकरीदा थी पर इन्हनि खे इहो पतो न त वल्लाहु खैरुल माकिरीन खुदा इन्हनि सां वधीक कंदड़ो आहे हाणे हिन जी टल इहा त हे अंदरि हुजे हे त के कुझु थिए मां घिराई त मूंखे कुझु थिए न पर रब त वधीक पियो ॼाणे मुर्शिद खे त अॻु ई पतो हुयो जो हथड़ा घुमाए इहो अॻु ई पतो होसि हा यार छिक ॾिनी मां हेॾे भॼे मां चयो ॾे ख़बर अचे मां आहियां त सही नेॾा आख़िरकार गले सां लाथो मां भाकुर आहे खुदा शायदि न हुनखे थी बाहि सारे न मूंखे थी बाहि सारे मां चयो चकर छा आहे जेकॾहिं हिन जी ॻाल्हि सची आहे त या अल्लाह मां हिन जो पासो वेद एतिरे में आवाज़ कंबर वारे साईं जो आयो अबाजन फरमाइनि था पुट पना जीअबा चे पुट तुझो नमरूद जे हथ में हथ न हथ कट त पतो पवे न हथ कट हथ हिया कढंदो वयो मास त हथ कढी ऐं गौर सां जॾहिं महिल मां हुन को हथ कढियो आहे न त मां बाहि में नारो कहिड़ो थो न या अली या अली या अली या या अली या अली या अली जा नारा हणंदो मौला अली शेर खुदा खे सॾींदो जॾहिं महिल पोइ मुंहिंजे ज़हन कमु न कयो मूंखे पतो न पियो जॾहिं बाहि ख़तमु थी ॾिठुमि त टायर जी ट्रैक्टर जो टायर आहे उन जी पाड़ में हर मां सड़ियल आहे पुछा कनि त केरु आहे चइबो आहे उहो आहे जेको तोसां बाहि में घिरियो अदा इहा खुदा ख्वारी पर जेकॾहिं चको अथसि त हींअर न थींदो ईअं कोरट में लिखी ॾियणो पवंदो ऐं कंहिं ठाहू कंहिंखे मतां चवे त न मुर्शिद बि उहो आहे मुंहिंजो ए फ़कीर बि साॻो ई आहे मतां का हसरत हुजे त थियो छुटो न हाणे बि हा मतां चई त न हाणे त मुर्शिद अञा बि वधीक कर्म करे छॾिया अञा भी वधीक करे कुर्ब करे एक त मोहम्मद पनाह जा पर जाए हुसैनी ते नजर पवंदे खुदा जो कसम सब हुसैनी तो के मोहम्मद पनाह नजर फकीर पनाह जके हाने बाहि में गिरी त कैसा गिरंदे केड़े वाहबी ना बुधा हां जेके मुझे मुर्शिद से खुलम खुला गिर पर ये खुलम चंदो से जेके मुला सीधी खुलाए त मां उन सां लहंदो मौली मीरे से ना त मां उन सां लहंदो ये न त पाए ते कदम तो संभाल मां घट वध गालाया कोन तो नवरी तकरीर में गार दी जाए का जेकने तोखे मुनाजरो करनो आ त हाय कोर्ट में लिखी दे मां भी लिखी दो जाए मता का गार ने न मां गाला गला भी मां भी कोन कढो न को लफ्ज घट वध कढो तुम्हें गार न कढी जाए जेकने सच्चो पंजी गाल में आए जेकने सच्चो पंजी गाल में आए त मां एड़ा नु करे तो चवाए त कोर्ट हाय कोर्ट में लिखी रहे आए कोर्ट में लिखी दे ही मुर्शिद हुसैन जो गुलाम ए कंबर वारे साईं जो कुत्तो मुल्ला तासा बाहि में गिरने चला तैयार है सुभान अल्लाह वा आखिर दवाना